ओम शांति। ये तेरी मिले तारीख़ है 1/11/2024। अॼु मेडा मेडा बाप दर चवंदा मीठी मीठी ॿार हिन समय निराकार बाप साकार में अची करे असांजो तव्हांजो श्रृंगार कंदा आहिनि। अकेलो न, निराकार साकार में अची करे पिता बि आहे मां बि आहे। प्रश्न आहे तव्हां ॿार याद जी यात्रा में छो वेंदा आहियो? उत्तर आहे श्री तव्हां ॼाणंदा आहिनि यादि सां ई असांजी आयु ॾाढी वॾी मिलंदी असांखे, असां निरोगी ठहींदासीं। ॿियो आहे यादि करण सां असांजा पाप कटिजंदा, असां सचो सोनो ठही वेंदासीं। आत्मा जो रजो तमो जी खाद, आत्मा सां रजो तमो जी खाद निकिरी वेंदी, उहो कंचन ठही वेंदी। टियों आहे यादि सां तव्हां पावन ठही विश्व जा मालिक ठही वेंदव, पावन दुनिया जा। चौथो आहे तव्हांजो श्रृंगार थींदो आहे। पंजो आहे तव्हां ॾाढा धनवान ठही वेंदा आहियो। ये यादि ई तव्हांखे पद्मापदम भाग्यशाली ठाहींदी आहे। त यादि सां छा थींदो आहे? आयु वॾी थींदी आहे, निरोगी ठहींदा आहियूं, मतिलबु सतयुग में मिलंदी यादि सां। ऐं हाणे बि असांजो ई बाबा जी यादि सां हाणे बि असांखे फ़ाइदो मिलंदो आहे। यादि सां असांजा पाप कटिजंदा आहिनि, आत्मा सचो सोनो थी वेंदी आहे, रजो तमो जी खाद निकिरी वेंदी आहे, कंचन थी वेंदी आहे। यादि सां असां पावन दुनिया जा मालिक ठही वेंदा आहियूं, असांजो श्रृंगार थींदो आहे। यादि सां असां धनवान थींदा आहियूं ज्ञान गुण शक्तियुनि में। छो जी धारणा बि तॾहिं थी सघंदी जॾहिं यादि रहंदी, असां पद्मपदम भाग्यशाली थी वेंदा आहियूं। ओम शांति। रूहानी ॿारनि खे रूहानी बाप सम्झाईंदा आहिनि, हिते वेंदा आहियो त छा कंदा आहियो? ईअं न सिर्फ़ु शांति में वियो, अर्थ सहित ज्ञानमय अवस्था में वेहणो खपे। तव्हां ॿारनि खे ज्ञान आहे बाप खे असां छो यादि कंदा आहियूं? बाप असांखे ॾाढी वॾी आयु ॾींदा आहिनि। बाप खे यादि करण सां असांजा पाप कटिजी वेंदा आहिनि, असां सचो सोनो सतो प्रदान थी वेंदा आहियूं। तव्हांजो श्रृंगार केतिरो श्रृंगार थींदो आहे न आत्माउनि जो, तव्हांजी आयु वॾी थी वेंदी आहे, आत्मा कंचन थी वेंदी आहे। हाणे आत्मा में खाद पयल आहे, यादि जी यात्रा सां उहो खाद जो रजो तमो जी पई आहे उहो सभु निकिरी वेंदी। एतिरो तव्हांखे फ़ाइदो थींदो आहे। पोइ आयु बि वॾी थी वेंदी आहे, तव्हां स्वर्ग जा निवासी थी वेंदा आहियो ऐं ॾाढा धनवान बि ठहींदा आहियो न, तव्हां पद्मपदम भाग्यशाली ठही वेंदा आहियो। इन करे बाप चईंदा आहिनि ॿार मन मना भव, मामेकम यादि करो। कोई देहधारी जे लाइ न चईंदा आहिनि, बाप खे त शरीर ई न आहे, तव्हांजी आत्मा बि निराकार हुई, पोइ पुनर्जन्म में ईंदे ईंदे पारस बुद्धि खां पत्थर बुद्धि थी वई आहे। हाणे वरी कंचन ठहिणो आहे, हाणे तव्हां पवित्र ठहो था। पाणी जी सनानु त जन्म जन्मांतर जा किया, हाणे असां हिन सां पावन ठहींदासीं, परंतु पावन ठहिण जे बदिले ॿियो ई पतित ठही नुक़सान में पई वेंदा आहियूं। श्री ये कूड़ी माया, कूड़ो ॻाल्हाइण जो संस्कार सभिनि में आहे, हिन करे पतित ठही वेंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि मां तव्हांखे पावन ठाहे करे वेंदो आहे, पोइ तव्हांखे पतित केरु ठाहींदो आहे? हाणे तव्हां फील कंदा आहियो केतिरो गंगा सनानु कंदा आया आहियूं, परंतु पावन त ठहियासीं न। पावन ठही करे त पावन दुनिया में वञिणो पए न। शांति धाम सुखधाम आहे, पावन धाम इहे त आहे ई रावण जी दुनिया, इनखे दुखधाम चईंदासीं। इहे त सहज सम्झण जी ॻाल्हि आहे न, हिन में कोई मुश्किलात न आहे, हिन में कोई मुश्किलात न आहे, न कंहिंखे ॿुधाइण में मुश्किलात आहे। ये त सहज सम्झण जी ॻाल्हि आहे न, हिन में कोई मुश्किलात न आहे, न कंहिंखे ॿुधाइण में मुश्किलात आहे। जॾहिं कोई मिले त सिर्फ़ु इहे चओ पंहिंजी खे आत्मा सम्झी बेहद जे बाप खे यादि करो। आत्माउनि जो बाप परम पिता परमात्मा शिव आहे। हर हिक जे शरीर त हर हिकु शरीर जो त अलॻि अलॻि बाप हूंदो आहे न, आत्माउनि जो त हिकु ई बाप आहे। केतिरो सुठी रीति बाप सम्झाईंदा आहिनि ऐं हिंदी में ई सम्झाईंदा आहिनि, हिंदी भाषा त मुख्य आहे न। तव्हां पद्मपदम भाग्यशाली इन देवी देवताउनि खे चईंदा आहियो न, इहे केतिरा भाग्यशाली आहिनि।
ये कंहिंखे बि पतो न आहे, है न। ये केतिरा भाग्यशाली आहिनि, ये कंहिंखे बि पतो न आहे कि ये स्वर्ग जा मालिक कीअं ठहिया। हाणे तव्हांखे बाप ॿुधाइनि था हिन सहज योग द्वारा हिन पुरुषोत्तम संगम युग ते ई इहा ठाहींदा आहिनि। हाणे तव्हांखे बाप सम्झाइनि था हिन सहज योग द्वारा हिन पुरुषोत्तम संगम ते ई इहा ठाहींदा आहिनि। हाणे ठहनि था न। हाणे ये पुराणी दुनिया आहे ऐं नई दुनिया जो संगम, पोइ तव्हां नई दुनिया जा मालिक ठही वेंदव। हाणे बाप सिर्फ़ु चवंदा आहिनि 2 अक्षर या अर्थ सहित यादि करो। हाणे बाप सिर्फ़ु चवंदा आहिनि 2 अक्षर अर्थ सहित यादि करो। गीता में आहे न मनमना भव, अक्षर त पढ़ंदा आहियूं परंतु अर्थ बिल्कुलु न ॼाणंदा आहियूं। बाप चवंदा आहिनि मूंखे यादि करो छो जी मां ई पतित पावन आहियां, ॿियो कोई हीअं चई न सघे। बाप ई चवंदा आहिनि मूंखे यादि करण सां तव्हां पावन ठही पावन दुनिया जे में हली हलंदव। हाणे पतित पावन बाप खे यादि करे ख़ुदि बि पावन ठहो, सर्व खे बि पावन ठाहियो, पोइ असां सभु बाप सां गॾु घर हली हलंदासीं। बाबा चवंदा आहिनि पहिरियों त सतो प्रधान हुयो, पोइ पुनर्जन्म वठंदे वठंदे तमो प्रधान ठही वियो। हाणे 84 जन्म पोइ तव्हां नई दुनिया में देवता ठहींदा। रचयिता ऐं रचना ॿिन्हिनि खे तव्हां ॼाणे विया आहियो, त हाणे तव्हां आस्तिक ठही विया आहियो न, है न। रचयिता ऐं रचना ॿिन्हिनि खे तव्हां ॼाणे विया आहियो, त हाणे तव्हां आस्तिक ठही विया आहियो। अॻियां जन्म जन्मांतर में तव्हां नास्तिक हुयो, छो जो असां ख़ुदि खे ऐं बाप खे न ॼाणंदा हुआसीं। इहे ॻाल्हि जो बाप ॿुधाईंदा आहिनि उहो ॿियो कोई ॼाणंदो ई न आहे। अञा ताईं कीअं असांखे ॿुधायो द्वापर युग खां भक्ति हले थी, कीअं बि असांखे इहे जो बाबा ख़ुदि जो ऐं पंहिंजी रचना जो परिचय ॿुधायो अथई, इहे कीअं ॿुधायो। काॾे बि वञो कोई बि तव्हांखे ॿुधाए न सघंदो। हाणे ॿई ई बाप असांजो श्रृंगार करनि था। पहिरियों त बाप अकेला हुया, शरीर बिगर हुया न, मथे वेही असांजो श्रृंगार कीअं करे न सघनि। चवंदा आहिनि 12 1 ऐं 2 मिलाए करे 12 थी वेंदा आहिनि। बाक़ी प्रेरणा व शक्ति आदि जी त हिते ॻाल्हि न आहे। मथे खां प्रेरणा द्वारा मिली न सघनि। निराकार जॾहिं साकार शरीर वठे तॾहिं तव्हांजो श्रृंगार थींदो आहे। सम्झंदा बि आहिनि बाबा असांखे सुखधाम में वठी हलंदा आहिनि। ड्रामा प्लान अनुसार बाबा वंदायमान आहिनि। बाबा जी ड्यूटी मिलियल आहे बाबा खे। हर 5000 साल में 1 बार असां ॿारनि जे लाइ बाबा खे हिते अचिणो ई पवंदो आहे। असां सभिनि खे श्रृंगारणो ई पवंदो आहे। हिन योग बल सां तव्हां केतिरा कंचन ठाहींदा आहियो। आत्मा ऐं काया ॿई कंचन ठाहींदियूं आहिनि, पोइ छीछी ठाहींदा आहिनि। हाणे तव्हां साक्षात्कार कंदा आहियो हिन पुरुषार्थ सां असां अहिड़ो श्रृंगारल ठहूं, है न। हाणे हिते ॾिसो बाबा चवनि था हाणे तव्हांखे साक्षात्कार कंदा आहियो हिन पुरुषार्थ सां असां अहिड़ो श्रृंगारल ठाहींदा आहियूं। हुते क्रिमिनल आहे हूंदी न आहे त बि अंग सभु ढकल रहंदा आहिनि। हिते तव्हां ॾिसो छीछी ॻाल्हियूं रावण राज्य में सिखंदा आहिनि। इन लक्ष्मी नारायण खे ॾिसो ड्रेस आदि केतिरी सुठी आहे। हिते सभु देह अभिमानी आहिनि, उन्हनि खे त देह अभिमानी न चईंदासीं, उन्हनि जी त नेचुरल ब्यूटी आहे। बाप तव्हांखे अहिड़ो नेचुरल ब्यूटीफुल ठाहींदा आहिनि। अॼुकल्ह त सचो जेवर कोई पाए न सघंदो आहे, है न। उन्हनि जी आहे नेचुरल ब्यूटी। बाप तव्हांखे अहिड़ो नेचुरल ब्यूटीफुल ठाहींदा आहिनि। अॼुकल्ह त सचो जेवर कोई पाए ई न सघंदो आहे। कोई पाए त उनखे लूटे वञनि। हुते त अहिड़ी कोई ॻाल्हि ई न आहे। अहिड़ो बाप तव्हांखे मिलियो आहे, इन बग़ैर तव्हां अहिड़ो ठही न सघो, है न। अहिड़ो बाप असांखे मिलियो आहे। अॼुकल्ह त सचो जेवर कोई पाए बि न सघे, कोई पाईंदो त उनखे लुटी वेंदो। हुते त अहिड़ी कोई ॻाल्हि न आहे। अहिड़ो बाप असांखे मिलियो आहे, इन बग़ैर तव्हां ईअं ठही न सघो।
ॾाढा चईंदा आहिनि असां त डायरेक्ट शिव बाबा सां वठंदासीं, परंतु उहो ॾींदा कीअं, पर कोशिशि करे ॾिसो, डायरेक्ट मांगो, ॾिसो मिलंदो आहे। अहिड़ा ॾाढा आहिनि, असां चईंदा आहिनि असां त शिव बाबा सां वरसो वठंदासीं, ब्रह्मा सां पुछण जी बि दरकार न आहे। शिव बाबा प्रेरणा सां कुझु ॾेई ॾींदो। सुठा सुठा पुराणा ॿार, उन्हनि में बि माया, उन्हनि खे बि माया अहिड़ो चक पाए वठंदी आहे, मतिलबु काटे छॾंदी आहे। हिक खे ॼाणंदा, हिक खे मञंदा आहिनि, परंतु हिकु छा कंदो? अगरि उहो हिकु कुझु करे सघे हा त द्वापर में ई अची वञे हा न। मतिलबु मथां खां कंहिंखे कुझु न कुझु ॾींदो ई रहे हा, पतित दुनिया थिए ई न। बाप चईंदा आहिनि मां हिकु कीअं अचां, मुख बिगर मां ॻाल्हाए कीअं सघां। मुख जो त गायन ई आहे न। गऊ मुख सां अमृत निकिरण जे लाइ वठण जे लाइ केतिरा धक्का खाईंदा आहिनि। पोइ श्रीनाथ द्वारे वञी करे दर्शन कंदा आहिनि, परंतु उन्हनि जो दर्शन करण सां छा थींदो? इनखे चइबो आहे भूत पूजा। उन में आत्मा त आहे न, बाक़ी 5 तत्वनि जो पुतलो ठहियलु आहे, त गोया माया खे यादि करणु थी वियो। बाबा चईंदा आहिनि बाक़ी 5 तत्वनि जो पुतलो ठहियलु आहे, त गोया माया खे यादि करणु थी वियो। 5 तत्व प्रकृति आहे न, उनखे यादि करण सां छा थींदो? प्रकृति जो आधार त सभिनि खे आहे, परंतु हुते सतो प्रधान प्रकृति आहे। उन्हनि खे यादि करण सां छा थींदो? प्रकृति जो आधार त सभिनि खे आहे, परंतु हुते सतो प्रधान प्रकृति आहे शरीर, हिते तमो प्रधान प्रकृति आहे। बाप खे सतो प्रधान प्रकृति जो आधार कॾहिं वठिणो न पवंदो आहे। शिव बाबा खे कॾहिं सतो प्रधान प्रकृति जो आधार वठिणो न पवंदो आहे। हिते त सतो प्रधान प्रकृति मिली न सघे। ये जो बि साधु संत आहिनि, बाप चईंदा आहिनि इन्हनि सभिनि जो उद्धार मूंखे करिणो पवंदो आहे। मां निवृत्ति मार्ग में ईंदो ई न आहियां, है न। मां निवृत्ति मार्ग में ईंदो ई न आहियां। इहा आहे ई प्रवृत्ति मार्ग। सभिनि खे चईंदो आहे पवित्र ठहो। हुते त नाम रूप आदि सभु बदिली वेंदा आहिनि। त बाप सम्झाईंदा आहिनि ॾिसो ये नाटक कीअं ठहियलु आहे, जबकि निवृत्ति मार्ग वारा चईंदा आहिनि असां शिवोहम आहियूं, ऐं बाबा निवृत्ति मार्ग में ईंदा ई न आहिनि। त बाप सम्झाईंदा आहिनि ॾिसो ये कहिड़ो नाटक ठहियलु आहे। हिकु जा फीचर्स न मिलनि ॿिए सां। एतिरा करोड़ आहिनि, सभिनि जा फीचर्स अलॻि अलॻि। केतिरो बि कोई कुझु करे त बि हिकु जा फीचर्स ॿिए सां न मिली सघनि। इनखे चइबो आहे कुदरत। वंडर आहे न, स्वर्ग जो वंडर, स्वर्ग खे वंडर चइबो आहे। केतिरो शोभनीक आहे स्वर्ग। माया जा 7 वंडर, बाप जो त हिकु ई वंडर आहे। उहे 7 वंडर तराजू में हिकु तरफ़ रखो, ऐं इहे हिकु वंडर ॿिए तरफ़ रखो त बि इहो भारी थी वेंदो न। उन्हनि जे अॻियां त बिल्कुलु वैल्यू ई न आहे न। हिकु तरफ़ ज्ञान, हिकु तरफ़ भक्ति खे रखो त ज्ञान जो तरफ़ ॾाढो भारी थी वञे। हाणे तव्हां सम्झाईंदा आहियो, भक्ति सिखलाइण वारा त ढेर आहिनि, ज्ञान ॾियण वारो त हिकु बाप ई आहे। त बाप वेही ॿारनि खे पढ़ाईंदा आहिनि, श्रृंगार कंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि पवित्र ठहो, त चईंदा आहिनि न असां त छी ठाहींदासीं। गरुड़ पुराण में बि विषय वैतरणी नदी ॾेखारींदा आहिनि। बिच्छू, टिंडन, सर्प आदि सभु हिक ॿिए खे कटंदा ई रहंदा आहिनि, है न। सभु हिक ॿिए खे कटंदा ई रहंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि त केतिरा निधन जा ठही विया आहिनि। तव्हां ॿारनि खे ई बाप सम्झाईंदा आहिनि। ॿाहिरां में कोई अहिड़ो सिधो चए त बिगड़ी वञे, हुते युक्ति सां सम्झाइणो हूंदो आहे। कई ॿारनि में बातचीत करण जी बि अक़ल न रहंदी आहे। नंढा ॿार हिकदमि इनोसेंट हूंदा आहिनि, इन करे उनखे महात्मा चइबो आहे। हुते श्री कृष्ण महात्मा, किथे इहे सन्यासी निवृत्ति मार्ग वारा महात्मा कहलाईंदा आहिनि। उहा आहिनि प्रवृत्ति मार्ग, उहा आहे प्रवृत्ति मार्ग। किथे चईंदा आहिनि श्री कृष्ण महात्मा, किथे सन्यासी निवृत्ति मार्ग खे चई वेंदा आहिनि महात्मा। उहो प्रवृत्ति मार्ग, उहो कॾहिं भ्रष्टाचार सां न पैदा थींदा आहिनि।
उन्हनि खे श्रेष्ठाचारी चइबो आहे। हाणे तव्हां श्रेष्ठाचारी ठहो था न, ॿार ॼाणंदा आहिनि हिते बाप दादा ॿई इकठा आहिनि, इहे ज़रूरु श्रृंगार सुठो कंदा न। सभिनि जी दिलि थींदी आहे जे हिननि ॿारनि खे ईअं श्रृंगार करायो त असां छो न उन्हनि वटि वञूं। इन करे तव्हां हिते ईंदा आहियो रिफ्रेश थियण लाइ। दिलि कशिश कंदी आहे बाप वटि वञूं, जंहिंजो पूरो निश्चय हूंदो उहो त चईंदो चाहे मारो चाहे कुझु बि करो, असां कॾहिं साथ न छॾंदासीं। कोई त बिगड़ी करे बिगर कारण ई छॾे ॾींदा आहिनि। इहे बि ड्रामा जो खेल आहे ठहियलु आहे। फारकती वटि डिवोर्स ॾेई छॾंदा आहिनि। बाप ॼाणंदा आहिनि इहे रावण जा वंश जा आहिनि। कल्प अहिड़ो थींदो ई आहे। कोई पोइ ईंदा आहिनि, बाबा सम्झाईंदा आहिनि हथ जोड़ण सां पद कम थी वेंदो आहे। हथ छॾण सां पद कम थी वेंदा आहिनि। कोई वापसि बि अची वेंदा आहिनि, सम्मुख ईंदा आहिनि, प्रतिज्ञा कंदा आहिनि असां अहिड़े बाप खे कॾहिं न छॾंदासीं, परंतु माया रावण बि कमु न आहे, झटि पंहिंजी तरफ़ खीचे वठंदी आहे। पोइ सम्मुख ईंदा आहिनि त उन्हनि खे सम्झाइबो आहे। बाप लाठी थोरी लॻाईंदा, बाप त पोइ बि प्यार सां सम्झाईंदा तव्हांखे माया ग्राह खाए छॾियईं, सुठो थियो बची करे अची वियो। घायल हूंदो त पद कम थी वेंदो आहे न। अगरि ज़्यादा माया तरफ़ हली वियो, कुझु उल्टो सुल्टो कर्म करे छॾियईं, मतिलबु घायल थी वेंदो त पद कम थी वेंदो। त सदैव हिकु रस रहंदा, उहो कॾहिं बि हटंदा ई न, कॾहिं हथ न छॾंदा। हितां खां बाप खे जॾहिं मरी करे रावण जा ठहींदा आहिनि त उन्हनि खे माया ॿियो ई ज़ोर सां खाईंदी आहे। ॾाढी इच्छाऊं, ॾाढो कुझु उत्पत्ति थी वेंदी आहे। बाप चईंदा आहिनि तव्हांखे केतिरो श्रृंगार कंदो आहे, सम्झाईंदो आहे सुठा थी करे हलो, कंहिंखे दुख न ॾियो। ब्लड सां लिखी करे ॾींदा आहिनि, पोइ कीअं वैसे जा वैसे ई ठही वेंदा आहिनि। माया ॾाढी ज़बरदस्तु आहे। नक कन सां पकिड़े करे ॾाढो तड़पाईंदी आहे। हाणे तव्हांखे ज्ञान जो टियों नेत्र ॾींदो आहे त क्रिमिनल दृष्टि कॾहिं बि न थियणी खपे। हाणे बाबा चवनि था मां तव्हांखे ज्ञान जो टियों नेत्र ॾींदो आहे त क्रिमिनल दृष्टि कॾहिं बि न हुजणी खपे। विश्व जो मालिक ठहिणो आहे त कुझु महिनत बि करणी पवंदी न। बाबा चवनि था विश्व जो मालिक ठहिणो आहे त कुझु महिनत बि करणी पवंदी। हाणे तव्हांजो आत्मा और शरीर ॿई तमो प्रधान आहिनि, खाद पयल आहे न। इहे खाद खे भस्म करण लाइ बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो। तव्हां बाप खे यादि न करे सघंदा आहियो, लज्जा न ईंदी आहे। बाबा चवनि था यादि न कंदव त माया जा भूत तव्हांखे हप करे छॾंदा। तव्हां केतिरो छी ठही विया आहियो। रावण राज्य में हिकु बि अहिड़ो न आहे जो विकार सां पैदा न थिए। हुते हिन विकार जो नाम ई न आहे, रावण ई न आहे। रावण राज्य हूंदो ई आहे द्वापर सां। पावन ठाहिण वारो त हिकु बाप ई आहे। बाप चईंदा आहिनि ॿार इहे हिकु जन्म ई पवित्र ठहिणो आहे, पोइ त विकार जी ॻाल्हि ई न थींदी आहे न। उहा आहे ई निर्विकारी दुनिया, परमधाम ऐं स्वर्ग। न तव्हां ॼाणंदा इहे पवित्र देवी देवता हुया, पोइ 84 जन्म हेठि वठंदा आहिनि। हाणे पतित ठही पुकारंदा आहिनि शिव बाबा असांखे हिन पतित दुनिया सां छुड़ायो। हाणे जॾहिं बाप आया आहिनि तॾहिं तव्हांखे सम्झ पई आहे न की इहे पतित कम है न। हाणे जॾहिं बाबा हिन सृष्टि ते आया आहिनि तॾहिं त असांखे सम्झ में आयो न इहे विकार ॾाढा गंदा आहिनि। अॻियां न सम्झंदा हुआसीं छो जी तव्हां रावण राज्य में हुयो। हाणे बाप चईंदा आहिनि सुखधाम हलणो आहे त इहे छी ठहिण छॾिणो पवंदो। अधु कलाक तव्हां छी ठहिया आहियो, सिर ते पापनि जो बोझो आहे ऐं तव्हां गाली बि ॾाढी ॾिनी आहे है न। हिकु त विकार बि वञी छी ठहिया आहियो, ॿियो तव्हांजे मथां पापनि जो बोझो बि ॾाढो आहे, पोइ तव्हां मूंखे गालियूं बि ॾाढा ॾींदा आहियो। बाप खे गाली ॾियण सां ॾाढो पाप चढ़ी वेंदो आहे। इहे बि ड्रामा में पार्ट आहिनि। तव्हांजी आत्मा खे बि 84 जो पार्ट मिलियलु आहे, उहो वॼाइणो ई आहे। हर हिक खे पंहिंजो पार्ट वॼाइणो आहे। पोइ तव्हां रोईंदा छो आहियो? सत्युग में कोई रोईंदो न आहे।
पोइ ज्ञान जी दशा पूरी थी वेंदी आहे त उहे ई रोइण पिटण शुरू थी वेंदा। मोह जी कथा बि तव्हां ॿुधी आहे न, त असांखे मोह जी महाराजा महारानी ठहिणो आहे न। इहे कूड़ो दृष्टांत ठातो अथनि कूड़ो दृष्टांत ठातो अथनि, पर असली मतिलबु इहो आहे, सत्युग में कोई जी अकाले मृत्यु थींदी न आहे। मोह जी ठाहिण वारो त हिकु बाप ई आहे न। परम पिता परमात्मा जा तव्हां वारिस ठाहींदा आहियो, जो तव्हांखे विश्व जो मालिक ठाहीनि, उन जो असां वारिस आहियूं। पंहिंजे खां पुछो, असां आत्मा ई उन्हनि जा वारिस आहियूं। बाक़ी जिस्मानी पढ़ाई में छा रखियो आहे? अॼुकल्ह त पतित मनुष्यनि जी शकल बि न ॾिसणी खपे, न ॿारनि खे ॾेखारणी खपे। बुद्धि में हमेशह सम्झो असां संगम युग ते आहियूं। हिकु बाप खे ई यादि कंदा आहियूं, ॿियो सभिनि खे ॾिसंदे हुए बि न ॾिसो। असां नई दुनिया खे ई ॾिसंदा आहियूं, असां देवता ठाहींदा आहियूं, उन नए संबंध खे ई ॾिसंदा आहियूं। असां नई दुनिया खे ॾिसंदा आहियूं, परमधाम बाबा खे परमधाम में बाबा खे ॾिसंदा आहियूं। परमधाम में रहंदा आहियूं, असांजी बुद्धि परमधाम में बाबा वटि ऐं नई दुनिया में ई रहंदी आहे। असां देवता ठाहींदा आहियूं, उन नए संबंधनि खे ई ॾिसंदा आहियूं, पुराणे संबंध खे ॾिसंदे हुए न ॾिसंदा आहियूं। इहे सभु भस्म थियणा आहिनि। असां अकेला आयासीं, पोइ अकेला ई वेंदासीं। बाप हिकु ई बार ईंदा आहिनि सभिनि खे साथ वठी वञण लाइ। इनखे चइबो आहे शिव बाबा जी बारात। शिव बाबा जा ॿार सभु आहिनि। बाबा विश्व जी बादशाही ॾींदा आहिनि, मनुष्य खां देवता ठाहींदा आहिनि। अॻियां विष उगलदा हुया, हाणे अमृत उगलदा आहियूं। शिव बाबा असांखे ज्ञान अमृत पीआरदा आहिनि न। पहिरियों अॻियां विख उगलदा हुया, हाणे असांखे बाबा रोज़ रोज़ ज्ञान अमृत पीआरदा आहिनि। अच्छा, मीठे मीठे सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, स्वयं खे संगम युगी निवासी सम्झी करे हलणो आहे। पुराणे संबंध खे ॾिसंदे हुए न ॾिसणो आहे। बुद्धि में रहे असां अकेला आयासीं, अकेलो ई वञिणो आहे। ॿियो आहे आत्मा ऐं शरीर ॿिन्हिनि खे कंसनि पवित्र ठाहिण लाइ ज्ञान जो टियों नेत्र सां, ज्ञान जे टे नेत्र सां ॾिसण जो अभ्यास करो। ॿिन्हिनि खे कंसनि पवित्र ठाहिण लाइ ज्ञान जे टे नेत्र खे सां ॾिसण जो अभ्यास करिणो आहे। क्रिमिनल दृष्टि ख़तमु थी वञे। ज्ञान ऐं योग सां पंहिंजो श्रृंगार कंदा हलो। वरदाना मन मना भव थी अलौकिक विधि सां मनोरंजन मनाइण वारा बाप समान संपन्न ठहो। संगम युग ते यादगार मनाइण अर्थात बाप समान ठहिण। ये संगम युग जा सुहेज आहिनि। खूब मनायो, लेकिन बाप सां मिलन मनाईंदे हुए मनायो। सिर्फ़ु मनोरंजन जे रूप सां न, लेकिन मनमना भव थी करे मनोरंजन मनायो। अलौकिक विधि सां अलौकिकता जो मनोरंजन अविनाशी थी वेंदो आहे। संगम युगी दीपावली जी विधि पुराणो खातो ख़तमु करिणो आहे। हर संकल्प हर घड़ी नयो अर्थात अलौकिक हुजे। हाणे असांखे नई रीति संकल्प, नई परमात्मा जी मत ते हलो, नए संस्कार स्वभाव धारण करे हलो। सभु पुराणा खाता ख़तमु करो। जो बि कंहिंसां भूलियूं थियूं, जो बि थियो, सभु ख़तमु करो। पुराणा संकल्प स्वभाव संस्कार चाल चलन ये रावण जो कर्जो आहे। हिन खे हाणे दृढ़ संकल्प सां ख़तमु करो। हाणे पुराणा संस्कार स्वभाव संकल्प चाल चलन व्यवहार सभु पुराणो ये रावण जे कर्जे खे अॼु दृढ़ संकल्प सां समाप्त करे छॾियो।
स्लोगन आहे ॻाल्हियुनि खे ॾिसण जे बजाए स्वयं क्यों बाप खे ॾिसो। ॻाल्हियुनि खे ॾिसण जे बजाए स्वयं क्यों बाप खे ॾिसो। छा ओम शांति बाबा खे यादि करो।